कुंजा कारावार सताइन ता वासी गन का कपाइन ता यो नंग सही को न सकबो कलंदर मस्त कलंदर सेवन जा सकी जा बात कलंदर ओ सेवन जा सकी जा बात ये ला गुले गुले लाल कलंदर कलंदर मस्त कलंदर गुले गुले लाल कलंदर कलंदर मस्त कलंदर। सिंधी जे फोक सिंगर ऐं लोक रागी सैयद सुलेमान शाह जी विछोड़े के अॼु 18 अगस्त 27 साल थी विया आहिनि। खेसि गुज़िरियल 27 सालनि दौरान सक़ाफ़ती तनज़ीमुनि ऐं सक़ाफ़ती इदारनि कॾहिं बि यादि न कयो, पर इहा बि हक़ीक़त आहे त अॼु बि संदसि ॻायल कलाम माण्हुनि खे यादि आहिनि। सैयद सुलेमान शाह जी अॼु 27वीं वरसी मल्हाए पई वञे ऐं पाण 18 अगस्त 1996 में लाॾाणो करे वियो, जॾहिं त 20 जुलाई 1933 में जाथी ठठे में पैदा थियो। फ़क़ीर तबियत जो मालिक, भर्त भरियल पहिराण जे लिबास में ओढ़ियल ऐं संदसि लोक गायकी में फ़क़ीराणे अंदाज़ सिंधी लोक मौसीक़ी में खेसि ॿियनि खां अलॻि ऐं मुनफ़रिद बणाए छॾियो हो। सैयद सुलेमान शाह सिंधी जो उहो पहिरियों फोक सिंगर हो जेको पेरनि में छेर ॿधी रक़्स कंदे ॻाईंदो हो, जंहिंमें संदसि निवड़त ऐं मौसीक़ी सां मुहबत नज़र ईंदी हुई। हुन रेडियो, टीवी ऐं फिल्मुनि समेत वॾनि वॾनि मुल्की ऐं गैर मुल्की प्रोग्रामनि में मौसीक़ी जा सुर विखेरिया। सैयद सुलेमान शाह न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जे सरबराहनि साबिक़ वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, महमूद खान जूणू जे अॻियां ॻायो, पर गैर मुल्की सक़ाफ़ती दौरनि दौरान रूस, फ्रांस, अमरीका ऐं ईरान जे सरबराहनि जे साम्हूं बि परफॉर्म कयो। हुन पहिरीं सिंधी फिल्म एकता समेत उमर मारवी, चांडोकी ऐं शेर फिरोज़ में अदाकारी बि कई ऐं उन फिल्म में कलाम बि ॻाया। सैयद सुलेमान शाह जे मक़बूल कलामनि में सोना पंहिंजी अखियुनि खे झलतूं, दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो, आहे मूं पछतायो, असानू इश्क मरेंदा वग़ैरह शामिल आहिनि। हुन सिंधी समेत पंजाबी, सराइकी ऐं गुजराती में बि कलाम ॻाया, पर खेसि असुल शोहरत सिंधी कलामनि ज़रिए मिली। सैयद सुलेमान शाह अॼु असां में मौजूदु न आहे, पर संदसि ॻायल कलाम हमेशह सिंधी लोक मौसीक़ी जी तारीख़ जो हिसो रहंदा। रिपोर्टर GM ख़ासकेली, इबरत न्यूज़, कराची।